साईं असीं जमसाबाद खां आयासीं हिते फुटी चूंडण लाइ शहर बरून में। हिते अचण खां पोइ अची वई बरसाति में सभु ॿुॾी वियासीं। हाणे असां वटि को किरायो कान्हे जेको असीं ॻोठ वञूं। असांजी केर बि हिते मदद कोन थो करे। DC ऑफिस खे असां हिदायत था करूं त साईं असांजी को मदद करे त असांखे किरायो ॾिए त असीं ॻोठ वञूं। ऐं 3 ॾींहंनि खां हिते बुखिया वेठा आहियूं, को बि असांजी मदद कोन थो करे। नंढड़ा बच्चा आहिनि, हिते वेठा आहियूं साईं। के अर्ज़ था करियूं त असां हिते मज़ूरी ते लाइ आयासीं सांगड़ ज़िले में। ऐं असां हिते अचण खां पोइ परेशान थियासीं। हुते मज़ूरी लाइ आयासीं त जीअं असांखे पोयां पिया असांजा घर ॿुॾी विया, हिते बि असीं ॿुॾी वियासीं। हाणे असांखे केर बि असांखे साथ ॾियण वारो कोन्हे, या असां वटि एतिरो किरायो कोन्हे, या असां पंहिंजे ॻोठ वापसि वञूं। महिरबानी करे असांजा बचण बि न ऑटो आहे, न पाणी, का शइ कोन्हे, मज़ूरी कोन्हे, बुख पिया मरूं। ऐं हिते को बि असांखे पुछण वारो कोन्हे। जे थी सघे त DC सांगड़ खे असीं अपील था करियूं त साईं महिरबानी करे असांखे को गाॾी ॾिए वञे त असीं पंहिंजे ॻोठ पहुची सघूं। असां जमसाबाद शहर खां आया आहियूं मज़ूरी ते, ऐं बरून शहर में अची पहुता आहियूं। हिते मज़ूरी जे लाइ असां ॿुॾी वियासीं, बरसाति में ॿुॾी लो थी। हिते वाटर जे कप ते वेठा आहियूं, लूणे शाख जे कप ते। त असां DC खे, सांगड़ ज़िले खे चऊं था त असांखे त ॻोठ पुॼाए। त असांखे हालत में कंहिं बि ज़िमेदारनि हिते असांजी मदद न कई आहे। त असां हाणे वीचारा थी वेठा आहियूं, बुखिया थी वेठा आहियूं। कम से असां 20-25-30 माण्हू आहिनि। हाणे असां वञी कोन था सघूं, असां वटि किरायो कोन्हे ऐं खाधो ख़र्चु कोन्हे। 3 ॾींहं थिया बुखिया वेठा आहियूं। सांगड़ ज़िले खे चऊं था, MML खे DC खे चऊं था त असांजी मदद कई वञे। ॻाल्हायोसीं, आई कोन्हे किरायो, असांजा बचड़ा बुख मरे पिया। असीं हुते असांजा घर ताड़े लुड़ी विया, हिते अचायो असांजी ॿुॾ पई, हिते लुड़ी विया। असांजी बच्चा रड़ू पिया करनि। असीं छा खायूं? असांखे केरु, असांजे घणी केरु कोन थो थिए। असीं छा खायूं? असां वटि किरायो कोन्हे। असीं घर छाजे लाइ वञूं, छा वठी वञूं? असीं हिते वेठा आहियूं, हाणे ॿुॾी विया बच्चा असांजा रड़नि पिया करनि, बुखनि रड़ू पिया करनि।